तव्हां ॾिसी सघो था असांजी मच्छी जो फाइनल ऐं लास्ट लुक। मच्छी असांजी तयार थी वई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। मच्छी जो बोड़, मच्छी जो सालन तमामु बहितरीनु ठहियो आहे, तमामु बहितरीनु। माशाल्लाह माशाल्लाह। अॼु असांजी मच्छी जो सालन खाईंदासीं मच्छी जो। तो आयल असांजो फ्राई थी वियो आहे। हाणे असीं हिन में थूम लॻाईंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। थूम जो दाग ॾींदासीं। उन खां बाद में असीं बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे हिन में असीं टमाटा ऐड कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे में असीं मसाला मिक्स कंदासीं। मेथी विझंदासीं, हैड विझंदासीं, मिक्स मसाला विझंदासीं, तरियल मिर्च विझंदासीं, धाणा विझंदासीं, नमक विझंदासीं, ॿ टे कारी मिरियूं उहे लॻाईंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन खे असीं मसाले खे मिक्स कंदासीं। जी मसालो असांजी टमाटनि में गम थी वञे पियो। माशाल्लाह माशाल्लाह। असांजो मसालो मच्छी तयारु थी वियो आहे। तव्हां हुन जो लुक ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु माशाल्लाह। हाणे हिन में असीं हिकु कप दही लॻाईंदासीं। हाणे हिन में हिकु कप असीं दही ऐड कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां दही हिन में मिक्स कई आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदरक ऐं लहसुन जो पेस्ट असांखे विसरी वियो। अदरक ऐं थूम जी पेस्ट उहो हाणे असीं लॻायूं था। जेको शुरू में असांखे थोरो मूंखां मिस थी वियो उहो हाणे लॻायां थो। सावा मिर्च हाणे हिन में ऐड कयूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मच्छी ऐड कंदासीं जेका असां फ्राई करे रखी हाणे उहा लॻाईंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। माशाल्लाह माशाल्लाह। असांजी मच्छी हाणे तयारु थी विया। मच्छी जो बोड़, मच्छी जो सालन। हाणे हिन में असीं गार्निश कंदासीं सावन धाणनि जी। तो सावा धाणे असां वटि मौजूदु आहिनि, उनजी गार्निश करियूं था। सावा धाणे मिलायूं था लास्ट में। मच्छी असांजी फाइनल माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था। हिन में असां थोरो पाणी ऐड कयो हो। माशाल्लाह 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 माशाल्लाह। असांजी मच्छी माशाल्लाह न टुटी आहे न भुरी आहे, जहिड़ी आहे माशाल्लाह ओड़ी ओड़ी आहे। तमामु बहितरीनु ठही आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु। माशाल्लाह असांजी मच्छी जो फाइनल लुक तव्हां ॾिसी सघो था। मच्छी जो बोड़ असांजी तयारु थी आहे, तमामु बहितरीनु ठहियो आहे। बाक़ी आख़िरी ॾींहं में इन कुकड़ जो तव्हांखे बोड़ खाराईंदो इंशाल्लाह। 2-3 ॾींहंनि में जेको वांगुरु ॾिए पियो न, इन खे इंशाल्लाह 1-2 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदा त इन जी फ्राई कंदासीं।